इमाम हुसैन चयो कासिम खे अहिड़ी तरीक़ा त कीअं ॾियां ऐं मोकल तोखे रज़ा रुख सां हज़रत अब्दुल्ला शहीद थियो निंढो तुंहिंजो भाई तुंहिंजो दाग मुंहिंजी दिलि ताईं न वेंदो ॾींहुं क़यामत ऐं कीअं ॾियां मोकल तोखे रज़ा रुख सां इमाम हुसैन अमीर को ॾिया करे मसला ताईं उत हज़रत अब्बास कान हो ॿिया पुण हरम हुआ सॾ कयाऊं बीबीअ खे जा इमाम कासिम संदीअ मां अची वेठी वेझड़ी अलावो ओडी उन वेरा त शोहदा में अलाए आहे न पर बयान हो त हज़रत हुसैन जंग में मज मैदान करबला अची कटक कूफिल जो मिड़ियो 22,000 जवान हा घणा सुहार मिया ओ घोड़न ते अलाए सभई हथियारन सां जोर घोड़न ते ओठ में हथियार घणा सवार ओ घोड़न ते हथ में हथियार वया तन खे अलावा चौदिस चौधियारा नौकर मीर हुसैन जाए अगे शहीद थिया तन जूं कुसी कुर्बान थिया हज़रत हुसैन मथा जन जूं सिसियूं धड़ जुदा रत में से लुड़िया ॾिसो रेला म्या ओ रत जा अंदर थे उधमिया रेला रत जाला ओ अंदर थे उधमिया महीने महरम जी अलाए नूई तारीख़
इमाम कासिम पुत्र हज़रत हसन जो शहज़ादो शाह ते ॾिठो पंहिंजे भाउ अब्दुल्ला खे मज शहीद करबला अची चयाई हो त हुसैन खे अहिड़ी तरीक़ा त ही अजल आयो ओछतो हुई मरण जी मुद न काए को करियां न्याय ओ काॾे वञा अलाए ऐ मुंहिंजे वस न का काॾे वञा अलाए ओ मुंहिंजे वस न का ओ को करिया ओ काॾे वञा अलाए मुंहिंजे वस न का ओ करिया काॾे वञा अलाए मुंहिंजे वस न काए संगती साथी सभु शहीद थिया तोड़े अज़ीज़ आए ओ हली आयो इमाम का हुसैन वटि हज़रत कासिम शाह अची चयाई म्याय ओ हो त हुसैन खे अलाए ऐ चाचा सुहारा चयाई हो त हुसैन खे अलाए ओ मुंहिंजा चाचा प्यारा ओ अची चयाई ओ त हुसैन खे अलाए ऐ मुंहिंजा चाचा प्यारा ए जो मोकल मूंखे अलाए अवी रज़ा रुख साम्या मोकल मूंखे अवी रज़ा रुख साए तॾहिं इमाम हुसैन चयो कासिम खे अहिड़ी तरीक़ा त कीअं ॾियां ऐं मोकल तोखे रज़ा रुख साए हज़रत अब्दुल्ला शहीद थियो निढो तुंहिंजो भाई तुंहिंजो दाग मुंहिंजी दिलि ताए न वेंदो ॾींहुं क़यामत ऐं कीअं ॾियां मोकल तोखे रज़ा रुख साए इमाम हुसैन अमीर को ॾिया करे मसला थाए उत हज़रत अब्बास कान हो ॿिया पुण हरम हुआ सॾ कयाऊं बीबीअ खे जा इमाम कासिम संदीअ मां अची वेठी वेझड़ी अलावो ओडी उन वेरा वरीअ म्या सॾ कयाऊं
हुसैन बखे अलावो तूं कपड़ा खणी आ कपड़ा खणी कपड़ा खणी ए पहरान ए हजरत हुसैन जो लाए जुबो दस्तार मुबारक कासिम के अहिड़ी तरीक़ा पोइ फरमायो फज़ल से अहिड़ी तरीक़ा त ही वटि अमानत तुंहिंजी ही वञी तुंहिंजी आहे हुई नाले अॻे अव्हां जे मुंहिंजा कासिम करीम पोइ वठी हथ में आया उलवेरा अची वेठा तंबूअ में सुहिणा सरदारा थे निहारियूं हिकु ॿिए ॾाढा राज़ मंझाए अची काफ़िरनि सॾकिया वॾे आवाज़ हुजे हासिमिन मझाए अलावो अचे मैदान हुजे मरदई हासिमिन मझान ओ अचे मैदान मैदान सुणी सॾतल जा उठो हज़रत कासिम सॾतन जा उथो हज़रत कासिम छाए तॾहिं कुंवार पंहिंजे कांध जो झलियो पहिराणा इमाम चयो बीबीअ खे त मुंहिंजो छॾा पहिराणा वञी वञी अचो परणो पंहिंजो मज क़यामत ॾींहुं हाय तॾहिं रुवंदे रुवंदे घोट खे चयो अहिड़ीअ तरीक़ा त किथे हूंदे कासिम तूं मुंहिंजा वारिस वसीला ऐं किथे ॾिसंदुसि अवां खे अवी हूंदो कहिड़ी अजाए ओ ॾिनो म्या ए
तरीका दिनो जवाब तनखे एड़ी तरीका बदन खे वो अला अहिड़ी तरीक़ा हूं दुसनादा अली वटवा न त बाबा हसन कासिम कट कढाए पुठिया बीठे बीबियरुनी करे से सॾड़ाए अॼु वियो हैरान मूं करे मुंहिंजा जान बजी घुरियाए घोट तुंहिंजे गूंधरनि जा मूंखे लॻा घावन मथे घाए हिकु आब नाहे बि उञ घणी अटिया ताब तराड़नि जाए आया उञायल घणो सिहाल हर मन जाए वञी रहियो पिण में हिकु बाबा हुसैन आए काही पहुतो काफ़िरनि में अजाबिर जवान आए आयो वदल ओछ तो माझीअ मोड़ ॿधाए है हाथ लिमा तू अधू न वर विछोड़ जवाए साजन वञी सुंज में अॼाओ ताराए लॻी माठ मड़न में वेरागन बिनाए सारियो से रमज़ान चवे वारिस वड़ कंदाए वसल जी वाढो चवे अकामिल करम कंदा चो सलवात हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लम जी लखे किरोड़े पदमा अड़े उमतीअ में मीर जा है पढ़ल कलमो करीमा।